अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी न्यूज़ में वलीकार अब हैं हमारी तरीन शाम के हेडलाइंस। वॾे वज़ीर मादली शाह सॼी सिंध खे आफ़त सटियल करार ॾेई छॾियो। वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त सिंध सरकार बरसात ऐं ॿोॾि मुतासिर जी हर मुमकिन सहायता कंदी। ॾुखे वक़्त में वज़ीर MNAs ऐं MPS माण्हुनि सां गॾु बीठल आहिनि। हर ज़िले में वज़ीरनि जूं ड्यूटियूं लॻायूं आहिनि। घारे ठिठे सिजावल में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त जिन इलाइक़नि में बरसाती नालनि वटि क्रॉसिंग नाहे उते मसइला थी रहिया आहिनि। कमिश्नर हैदराबाद खे सेक्रेटरी वर्क्स खे घुराए मसइला हल करण जी हिदायत कई आहे। वॾे वज़ीर मौजूद माण्हुनि सां मसइला मालूम करण ऐं उन्हनि खे हल करण निकितो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां हलंदड़ बरसात जा हाञा शहर तोड़े ॻोठनि में ॿोझेड़ा मंज़र। 4 ॾींहनि खां लाॻीतो जारी में सबब समेगढ़ रहीबट हज़ारे घर झुरी पिया, फसल ॿुड़ी तबाह, मवासिलाती निज़ाम तबाह, माण्हू घरनि ताईं महदूद। मुख़्तलिफ़ हादसनि वाक़िअनि में 2 ॾींहं अंदरि समेत 50 ॼणा हयात विञाए वेठा। ख़ैरपुर भरिसां ॻोठ खान कटोर में गॾिजी छित किरण सबब हिक घर जा 5 भाती दॿिजी फौत। बाढ़ भरिसां गॾिजी छित किरण सबब पाव ऐं धीअ समेत 3 ॼणनि मलबे हेठां दॿिजी दमदणी हवाले कयो। खानपुर महर में साइकिल जे मिस्त्री अली नवाज़ सुमरो छित किरण सबब दमदणी हवाले कयो। नएं दरे में गॾु रही पियो नीगरी फौत में औरतुनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मदेची में गॾिजी छित किरण सबब औरत समीना मंगी दम ॾेई छॾियो। फेसगंज भरिसां गॾिजी छित रही पई नौजवान सुलेमान मचीदाणू दम ॾेई छॾियो। सितारचा में घर जी भित किरण सबब भी वरी हैंची नारी नरगिस ख़ास के लिए फौत थी वई। लाड़काने वेझो ॻोठ सावल खान लोहर में घर जी छित किरी पई। टी वरी हैंचो मोहम्मद इलियास तौर हयाती विञाए वेठो। 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। आर्मी चीफ जो कोर कमांडर बलोचिस्तान जनरल आसिफ गफूर सां फ़ोन ते राब्तो मौजूद सूरतहाल बाबति आगाही वरिती। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त सिविल इंतज़ामिया सां गॾिजी हंगामी बुनियादनि ते बचाव इमदाद ऐं बहाली लाइ कोशिशूं वरितियूं वञनि। बलोचिस्तान हुकूमत जी मदद लाइ हर क़िस्म जा क़दम खंया वञनि। आर्मी चीफ मौजूद बरसातनि ऐं ॿोॾनि बलोचिस्तान में इंसानी ज़िंदगी ऐं मवासिलाती ढांचे खे तबाह करे छॾियो आहे। बरसातूं पूरे मुल्क में थियूं पर नुक़सान सिंध में वधीक थियो आहे। इत्तलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त इंतज़ामिया समूरी मशीनरी सां कमु करे रही आहे। जल्द सूरतहाल बहितर थी वेंदी। हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील अहमद चयो हैदराबाद में 250 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। फोकल पर्सन रेन इमरजेंसी जाम खान चोरो ऐं डिप्टी कमिश्नर जी क़यादत में पाणी जे निकाल बारो बहितर थियो आहे। बरसातनि सबब थियल नुक़सान जो काथो लॻाई उन जो अज़ालो कयो वेंदो। पीपल्स पार्टी जी सरकार अवाम खे हिन ॾुखी घड़ी में अकेलो न छॾींदी। कराची शहर में ज़िला इंतज़ामिया ऐं KMC रोडनि ते आहे। अॻु शहर में निज़ाम महफ़ूज़ थींदो रहियो पर हेल इंतज़ामिया मुतहरिक रहे। नाला साफ़ हुजण सबब पाणी निकाल थींदो रहियो। एडमिनिस्ट्रेटर कराची मुतज़ा वहाब चयो आहे त 2 महीना सख़्त गुज़रिया आहिनि। तारीख़ जी तमामु घणी बरसात पई ऐं पूरो सूबो मुतासिर थियो आहे। सूबे जे केतिरनि ज़िलनि में तबाही थी। बरसातनि सबब रोडनि जी हालत ख़राब थी जंहिंखे बहितर करण जी ज़रूरत आहे।
सिंधु नदीअ जे वेकरनि में लगातार बात खारनि जी ख़दशनि सबबि गुडू बिरास निकिरंदड़ केनालनि खे बंदि कयो वियो। गुडू बिरास वटि विचोले दर्जे जी बोर्ड बरक़रार। गुडू बिरास वटि मथां वेकिरो 3,61,761 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 3,61,761 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बिरास वटि विचोले दर्जे जी बोर्ड। सखर बिरास वटि पाणी जो मथां वेकिरो 3,51,102 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 3,51,102 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बिरास वटि पाणी जी सतह में वाद पाणी जो मथां वेकिरो 2,19,327 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 2,19,327 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो।